सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। सिंध जी तारीख़ी मागनि मकाननि क़िलनि कोटनि बंदरगाहनि ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। पंहिंजी कोशिशि आहे त सिंध जा जेके तारीख़ी बाग़ आहिनि उन्हनि बाबति साइंसी बुनियादनि ते मुकमिल सरबस्ती ॼाण ॾियूं जेका कंहिं बि क़िस्म जे जेका मुग़ालते खां आजी हुजे या उन में कंहिं बि क़िस्म जो नसुली बरतरी जो अंसुर मौजूदु न हुजे, जेका सूरत हाल हुजे जीअं हुजे ईअं पेश कजे। छाजे करे जो असां जेको कुझु सिंध जे तारीख़ बाबति अवां ॼाणो पेश कंदासीं उन जे हरफ़ जा ज़िम्मेवार हूंदासीं। जेकॾहिं असां का ग़लति ॻाल्हि कंदासीं त उन लाइ ई हिन जदीद दौर में साइंसी तरीक़ेकार मौजूदु आहे। साइंस ऐं टेक्नोलॉजी एॾी तरक़ी कई आहे जो असांजो को बि कूड़ कभी नथो सघे। जेका ॻाल्हि जीअं हूंदी उन जा साइंसी बुनियाद जेसिताईं न हूंदा उनखे दुनिया तस्लीम न कंदी। अॼु हिकिड़ो पाण सिंध जो तारीख़ी बंदरगाह आहे, वापारी मर्कज़ बि आहे, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। आगाटो वापारी मर्कज़ आहे रुकण बंदरगाह हीअ बि आगाटो वापारी मर्कज़ आहे। हाणे सिंध जी तारीख़ में दरिया सिंध सां लाॻापियल सिंधू दरिया सां लाॻापियल केतिरा ई बंदर ऐं शहर सिंधू दरिया जे किनारनि ते आबाद। पाणी जे सां जेकर दरिया वापार जे हवाले सां, ट्रांसपोर्ट जे हवाले सां, ॿेड़ियूं जहाज़ जे हवाले सां वॾी अहमियत ई दरिया जी। इन करे शहर दरिया जे किनारे ते रुॻो हिते न पर सॼी दुनिया में दरिया जे किनारे ते शहर आबाद थींदा। बंदरगाह दरिया जे किनारे ते हूंदा। क़िला ऐं कोट बि दरिया जे किनारनि ते आबाद कया वेंदा हुआ पाणी जी सहज ऐं ट्रांसपोर्ट जे सहज जे हवाले सां। त सिंध जी तारीख़ में सिंधू दरिया सां लाॻापियल केतिरा ई बंदर ऐं शहर अहिड़ा रहिया आहिनि जेकी न रुॻो मक़ामी सतह ते पर इलाइक़ाई ऐं आलमी सतह ते बि वापारी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि जा मर्कज़ रहिया आहिनि। इन्हनि बंदरगाहनि में रुकण बंदर जो नालो हिकिड़ो नुमाइंदो आहे। रुकण बंदर घटि माण्हुनि ॿुधो हूंदो। हीउ जेको रुकण बंदर आहे तालके दादूअ में जामपुर पुराण वारे छाड़ ते वाक़िअ आहे। पंहिंजे उरूज जे ज़माने हीउ शहर ऐं बंदर सिंध जे मुआशी समाजी ऐं सक़ाफ़ती ज़िंदगीअ में इंतिहाई अहमियत रखंदड़ हुयो। रुकण शहर ऐं बंदरगाह खे दरियाए सिंध केतिरा ई भेरा मुतासिर कयो। पाए ॿोॾ ईंदी हीउ शहर मुतासिर थींदो। तारीख़ी हवालनि मूजिबि हीउ शहर 7 भेरा दरिया जे वहकिरे में अची तबाह थियो, पर हर भेरे ॿीहर आबाद कयो। माण्हू दरिया में लाथींदी पाणी वापसी कंदो हो त जेके माण्हू उतां लॾे वेंदा हुआ ॿोॾ जे सूरत में उहे वापसि अची वरी उते जुगा जोड़ींदा हुआ, पंहिंजो शहर आबाद कंदा मथां हथ ते। 7 ऐं आख़िरी भेरो जॾहिं दरिया सिंधू दरिया ॿोॾ कई पाइणु शुरू कयो तॾहिं हिन शहर खे जामपुर पुराण मुकमिल तौर मुतासिर कयो। हाणे मौजूदा वक़्त में इहो बाग़ देह कचो रिप सर्किल पार्ट में सुञातो वञे थो। इहो जामपुर माना हीउ 7 भेरा बंदर जेको हुयो या शहर हुयो दरिया जे ॿोॾ जो शिकार थियो। हाणे हीउ इक़्तिसादी वापारी हवाले सां अहमियत रखंदड़ हुयो। रुकण बंदर क़दीम सिंध जे वापार लाइ हिकु हयाती बख़्श रग जी हैसियत रखंदो हो। माना ज़िंदगी वापारी ज़िंदगी हितां खां मुख़्तलिफ़ मक़ामी शयुनि जी बरामद थींदी हुई।
ज़रई शयुनि में तेल, गिहु, कपह, दालियूं, तमाकु, नास, अनाज, अहिड़े नमूने जानवरनि में जेके से चोपायो माल हूंदो, बेलनि जो खोर, ॿियो वरी सामान जेको वापारी सामान हूंदो, लाख, ट्रामूं, कपूर, मिटीअ जा थांव, टालीअ जो काठ, लूणु, मच्छी, पीस जो वाण, तोरियूं, तॾा ऐं मेवो वग़ैरह जेको हितां ॿाहिरि मोकिलियो वेंदो। इहे सभु शयूं पहिरियां शाह बंदर मुंतक़िल कयूं वेंदियूं हिन बंदर खां, जितां वरी इहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं हिंदुस्तान या जेके अरब कंट्रीज़ हूंदा उन्हनि ॾांहुं मोकिली वेंदियूं शाह बंदर खां। रुकण बंदर ते ॿाहिरां बि क़ीमती सामान ईंदो हो, रुॻो हितां सामान न वेंदो हो, ॿाहिरां बि वापारी सामान आणींदा जंहिंमें सोन हूंदो हो, रेशमी कपिड़ो हूंदो हो, उठनि जा पाखड़ा हूंदा, घोड़नि जा हंज हूंदा, संज हूंदा हुया, अना हूंदा हुया, ॿेड़ियुनि जी तयारीअ लाइ हिकिड़ो ख़ासि कपिड़ो हूंदो हो, ॿियो वरी दयाल ऐं चील जो काठ हूंदो हो, उहो हिते आंदो वेंदो हो। मसालनि में गुड़, मिश्री, बीड़ियूं छिकण वारे जा पन ऐं चमड़ो वग़ैरह आंदो वेंदो। हाणे इन्हनि शयुनि जी आमद सां न रुॻो मक़ामी मुइशत खे सहारो मिलंदो हो, पर सिंध जे वापार खे आलमी मार्केटनि सां ॻंढण में बि मदद मिलंदी हुई। माना हीउ जेको बंदरगाह हो, रुकण बंदर, उहो सिर्फ़ु रुॻो हिकिड़ो मक़ामी बंदरगाह न हो, पर बिन अक़वामी मार्केटनि सां ॻंढियल हुयो। लुत्फ़ुल्लाह ईरानी पंहिंजी किताब सिंध जो सफ़र में बयानु थो करे त मीरनि जे दौर में जॾहिं अंग्रेज़नि जे लश्कर खे सिंध मां गुज़रण जी इजाज़त ॾिनी हुई, तॾहिं इहो लश्कर कराचीअ खां कोटड़ी ऐं पोइ सेवण जो रस्तो वठी रुकण बंदर पहुतो। ॿुधाए लिखे थो त इतफ़ाक़ सां इहो ॾींहुं ईद जो हो, जिते लश्कर में शामिल मुसलमाननि ईद जे नमाज़ रुकण ॻोठ में पढ़ी। हाणे हीउ जेको हवालो आहे उहो रुकण बंदर जे न रुॻो वापारी पर सियासी अहमियत जो पतो ॾिए थो। माना अंग्रेज़ दौर ताईं बि हीउ बंदर जेको हो आबाद हो। रुकण शहर जूं वरी जेके ज़मीनूं ज़रखेज़ी जे लिहाज़ खां उपत जे लिहाज़ खां इंतिहाई अहमियत रखंदड़ हुयूं। हिते जी पैदावार में न रुॻो अनाज पर बाग़बानीअ जे फ़सुलनि खे बि वॾी अहमियत हासिलु हुई। बाग़, बहितरीनु बाग़। मौलवी रोशनदीन सिद्दीकी पंहिंजे किताब पाट पुराणे में लिखे थो त ॼामपुर ढंढ जे ओलह किनारे ते ॾाढ़ूअ जा बाग़ हूंदा, जितां उन्हनि ॾाढ़ुनि खे रुकण बंदर ज़रिए ठटे ऐं नंगर उमाणे वेंदो। माना हितां ॾाढ़ूं जेके हूंदा हुआ उहे सिंध जे ठटे ऐं नंगर उमाणे वेंदा हुआ, जितां वरी उहे ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में वापार जे निस्बत सां मोकिलिया वेंदा। हाणे रुकण बंदर सिंध जे उन्हनि क़दीम बंदरनि में हिकु आहे जंहिं सिंध जी मुआशी तारीख़ में हिकु अहम किरदारु अदा कयो। सिंध जॾहिं इक़्तिसादी तारीख़ लिखी वेंदी त हिन बंदर जो सिंध जी इक़्तिसादियात में मुआशत में हिकिड़ो सगारो किरदारु रहियो आहे। हिन बंदर ज़रिए न रुॻो मक़ामी शयुनि जी बरामद थींदियूं हुयूं, पर ॿाहिरां क़ीमती शयूं दरामद थींदियूं हुयूं। न सिर्फ़ु हितां ॿाहिरि वेंदियूं पर ॿाहिरां शयूं आंदियूं वेंदियूं वापार जे नोयत सां, जेकी सिंध जे समाजी ऐं सक़ाफ़ती ज़िंदगीअ में नओं रूह पैदा कंदियूं हुयूं। सिंधु दरिया जे तब्दीली सबबु, सिंधु दरिया जे वहकिरे मटाइण सबबु, तब्दीली सबबु, जेतोणीकि ही शहर ऐं बंदर हाणे तारीख़ जो हिसो बणिजी चुको आहे, पर पंहिंजे दौर में इहो सिंध जे वापार, सियासत ऐं ज़रायत में हिकु मरकज़ी हैसियत रखंदड़ हुयो। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।